परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त 9 मई जे पुरतशद्दुद एहतजाज जी सूरतहाल खे तब्दील करे छॾियो आहे। रियासत ते हमलो रेड लाइन हुई जंहिंखे पार कयो वियो। हाणे कानून खे पंहिंजो रस्तो इख्तियार करणु घुर्जे। तुर्क मीडिया के ॾिनल इंटरव्यू में बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त वालारियल कश्मीर में G20 इजलास आलमी सतह ते भारत जे गुरूर जो हिकु ॿियो मुज़ाहिरो आहे। 2019 में भारत वालारियल कश्मीर जी ख़ासि हैसियत ख़त्म करे गुरूर जो मुज़ाहिरो कयो जेका कानून जी भञकड़ी आहे। हुन चयो त इजलास में शिरकत न करे चीन आलमी कानूननि जी उसूली वाबस्तगी जो मुज़ाहिरो कयो। चीन जो फ़ैसिलो सलामती काउंसिल जे करारदादनि ते वाबस्तगी खे ज़ाहिर करे थो। चीन जो श्रीनगर में इजलास जे बाइकॉट जो फ़ैसिलो हिकु ज़िम्मेवार सुपर पावर जो अमल आहे। पाकिस्तान ऐं तुर्की जो लाॻापो ॿिनि रियासतुनि जो न पर ॿिनि भाइरनि जहिड़ो आहे। पाकिस्तान ऐं तुर्की आज़माइश जी हर घड़ी में हिक ॿिए सां गॾु बीठल आहिनि। अफ़गानिस्तान जे हवाले सां परॾेही वज़ीर जो चवणु हो त पाकिस्तानी अफ़गानिस्तान जो अवाम ॾहाकनि जी जंग मां थकल आहे। मुस्तहकिम ऐं ख़ुशहाल अफ़गानिस्तान पाकिस्तान जे मुफ़ाद में आहे। अफ़गानिस्तान जे तकरारुनि में पाकिस्तान दहशतगर्दी जो मसइलो आहे।